ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त दुआ आहे त पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे ॿारनि जो मुस्तक़बिल अमुन मोहब्बत ऐं ख़ुशहालीअ सां भरियल हुजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्की वसीलनि ते सभ खां पहिरियों हक़ ॿारनि जो आहे। असांजा ॿार ई पाकिस्तान जो सभ खां क़ीमती ख़ज़ानो ऐं रोशन मुस्तक़बिल आहिनि। हुन चयो त इलेक्शन बाद ईंदड़ पीपल्स पार्टी हुकूमत जी पहिरीं तरजीहनि में ॿारनि जी तालीम, सिहत ऐं तहफ़ुज़ ते सीड़पकारी करणु शामिल हूंदो। पीपल्स पार्टी सदाईं ॿारनि जे तहफ़ुज़ ऐं भलाईअ लाइ इनक़लाबी क़दम खंया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन वधीक चयो त क़ाइदे अवाम शहीद भुट्टो जो ॾिनल 1973 वारो आइन ॿारनि जे सभिनी हक़नि जी ज़मानत ॾिए थो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तानी ॿारनि खे पोलियो जहिड़े मोज़ी मर्ज़ खां बचाइण लाइ वैक्सीनेशन प्रोग्राम मुतारिफ़ करायो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सदर आसिफ अली ज़रदारी जो ग़रीब औरतुनि लाइ तोहफ़ो आहे। बेनज़ीर वसीला तालीम ऐं बेनज़ीर नशोनुमा जहिड़ा प्रोग्राम बि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। हुन चयो त सिंध में संदन पार्टी जे अॻूणे सूबाई हुकूमत प्राइमरी खां आला तालीम मुफ़्त कई। दाख़िला ऐं इम्तिहानी फ़ीस जा समूरा ख़र्च बि सूबाई हुकूमत बर्दाश्त करे थी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर चयो आहे त असां सभिनी ॿारनि जे इंसानी हक़नि ऐं तहफ़ुज़ खे बरक़रार रखण लाइ पुरज़म आहियूं। निगरान वॾे वज़ीर ॿारनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब में शिरकत कई ऐं ख़िताब कयो। हुन चयो त ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु ॿारनि जे हक़नि लाइ बीहण ऐं उन्हनि खे पेश ईंदड़ चैलेंजिस ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियणु आहे। संदसि चवणो त मां ॾिसी सघां थो त वॾे अंग में ॿार असां सां गॾु आहिनि ऐं ॿारनि खे ॿुधणु चाहियां थो त असां ॿारनि लाइ छा बहितर करे सघूं था। निगरान वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत हर ॿार खे हिकु महफ़ूज़ ज़िम्मेवार ऐं दोस्ताणो माहौल ॾियणु चाहे थी। ॿारनि खे परेशानी, बुख, ख़ौफ़ ऐं जबर खां पाक मुआशिरो ॾियणु चाहियूं था। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां हेल्थ केयर कमीशन सखर जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर खे ख़ानगी अस्पताल में डिलीवरी दौरान मासूम पुट समेत फौत थी वियल औरत जे मौत वारे वाक़े जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ख़ानगी अस्पताल में डिलीवरी दौरान फौत थी वियल चक जे इलाइक़े बेचान जे वासण तहमीना महर ऐं मासूम पुट जे फौत थियण वारे केस में जवाबदार ॼाणायल डॉक्टरियाणी फरहत यासीन आराई, ओटी इंचार्ज शाहिद महमूद ऐं ओटी टेक्नीशियन शुएब अहमद लाशारी जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस मोहम्मद इक़बाल कलहोड़ो ते ॿधल सिंगल बेंच कई। ॿुधणी दौरान केस जो फ़रियादी रहमतुल्लाह महर, केस में जवाबदार ॼाणायल डॉक्टरियाणी फरहत यासीन आराई, ओटी इंचार्ज शाहिद महमूद आराई ऐं ओटी टेक्नीशियन शुएब अहमद लाशारी पेश थिया। औरत जे मुड़िस रहमतुल्लाह महर मौजब ख़ानगी अस्पताल ब्लड बैंक जी डॉक्टरियाणी फरहत यासीन आराई ऐं अमले लापरवाही सबब संदसि घरवारी तहमीना महर ऐं ताज़ो ॼावल ॿार फौत थी वियो हो। सी सेक्शन पुलिस घरवारी ऐं पुट जे क़तल केस में नामज़द मुख्य जवाबदार सां बिट बणियल आहे। क़तल केस जो कलम ख़ारिज कयो वियो आहे, उनखे शामिल कयो वञे। वकील ख़ान मोहम्मद सांगी मौजब अदालत हेल्थ केयर कमीशन सखर जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर खे वाक़े जी जांच जो हुकुम ॾींदे रिपोर्ट 22 डिसेंबर ते पेश करण जी हिदायत करे छॾी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कस्टम ऑफिसर मोहन शाह जे आमदनीअ खां वधीक असासनि वारे केस में 10 लाख रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस के आगा ते मुश्तमिल सिंगल बेंच ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वकील फारूक एचनाइक अदालत में पेश थियो। फारूक एचनाइक मौजब मोमिन शाह ते FIA गैर क़ानूनी असासन स्मगलिंग हो केस दाख़िल कयल हुयो। आमदनी खां वधीक असासनि वारे केस जी FIR में अहिड़ो कुझु नाहे लिखियल जंहिं मां लॻे त असासा गैर क़ानूनी आहिनि। FIR में लैपटॉप ऐं ॿियनि शयुनि जो ज़िक्र कयो वियो आहे जेके घर में मौजूदु हूंदियूं आहिनि। वकील मौजब अदालत मोमिन शाह जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत चयो त इन केस जी वधीक इंक्वायरी ट्रायल कोर्ट में हलंदी। सखर सेंट्रल जेल मां फरार थी वियल कैदी 9 महीना गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थी सघियो। सिंध हाई कोर्ट मामले बाबति IT रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे केस में नामज़द जवाबदार अॻूणो डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई जी उबोरी ज़मानत में 18 डिसेंबर ताईं वाध करे छॾी। केस में नामज़द जवाबदार अॻूणो डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ते ॿधल सिंगल बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान केस में नामज़द जवाबदार आसिफ कोराई पेश थियो। अदालत SSP अमजद शेख जी सरबराही में जोड़ियल JIT रिपोर्ट पेश न करण बाबति पुछाणो कयो। वकील मौजब अदालत JIT खे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे केस में नामज़द जवाबदार अॻूणे डिप्टी जेल सुप्रीडेंट आसिफ कोराई जी उबूरी ज़मानत में 18 डिसेंबर ताईं वाध करे छॾी। नवदेरो में ट्रक ड्राइवरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो।
शुगर मिल नौदेरो ते कमंद खणी ईंदड़ ट्रक ड्राइवरनि में मिल जे गेट ते क्रॉसिंग तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान सिरोटो लॻण सबबि कश्मोर खां कमंद खणी पहुतल ट्रक ड्राइवर मोहम्मद लकमान नाच थॾे ते मारिजी वियो। मक़तूल जो लाश संदसि गॾु भाइटियो जहांगीर ऐं मौक़े ते मौजूद माण्हुनि खणी नौदेरो अस्पताल पहुचायो। अस्पताल में मौजूद मक़तूल जे भाइटे जहांगीर ॿुधायो त कश्मोर जे दीन मोहम्मद नाच जा रहवासी आहियूं। कमंद खणी शुगर मिल गेट ते पहुतासीं त अॻ में ट्रक कढण जे चकर में टिनि ट्रक ड्राइवरनि हमलो करे चाचे खे क़त्ल कयो आहे। सन में तालके अस्पताल मांझन जे एमएस ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। तालुका अस्पताल मांझन में इलाज जूं सहूलियतूं न हुजण ऐं एमएस पारां सहाफ़ी खे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख्य चौक ते धरणो हंयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते गुलज़ार मल्ला, मोहरम ख़ासखेली ऐं ॿियनि चयो त तालके जे 2 लख आबादी खे इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कंदड़ वाहिद अस्पताल मांझंद आहे। इलाज साॻे ईंदड़ मरीज़नि खे बुख़ार जी गोरी बि नथी ॾिनी वञे। हुननि वधीक चयो त 10 ॾींहं अॻु झेड़े जे ज़ख़्मी खे मांझंद अस्पताल आंदो वियो, जंहिंखे डॉक्टर हैदराबाद मुंतक़िल कयो। खेसि खणी वेंदड़ सरकारी एम्बुलेंस जा बि ज़ख़्मी जे वारसनि खां पैसा घुरिया विया, जंहिंजी कवरेज करण ते सहाफ़ीअ खे धमकियूं ॾिनियूं वयूं, जेको मुज़म्मत जोॻो अमल आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त तालका अस्पताल मांझंद में दवाउनि जी खोट जो नोटिस वठी मरीज़नि सां इंसाफ़ कयो वञे। खोड़ामी ॻोठ रीडर लाशारीअ जे रहवासियुनि समाजी तंज़ीम जे मुबैना नाजाइज़ियुनि ऐं ॿोॾि मुतासिरनि जे घरनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ मेणबतियूं ॿारे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन इशफ़ाक़ लाशारी, सईद अहमद, लाल बख्श ग़ाज़ी ख़ान, चनेसर शौकत लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त 2 सालनि खां टेंट ऐं झूपड़ियुनि में वेठल आहियूं, जॾहिं त रेवेन्यू खाते सां गॾु रेंजर्स एहलकार वारे सर्वे ऐं समाजी तंज़ीम तालके गंबट जे अमले पारां सर्वे कराई वई हुई। हुननि वधीक चयो त हिन वक़्तु घर सर्वे जी 3 क़िस्त हली वई आहे, पर खेनि समाजी तंज़ीम जे अमले टोकन न ॾिनो, जेके सिंध हुकूमत ऐं अमले जूं नाजाइज़ियूं आहिनि। संदन चवणो हो त क़िस्त न मिलण सबबि घर ठही न सघिया आहिनि, जंहिं सबबि असांजी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। हुननि निगरान वफ़ाक़ी हुकूमत, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं निगरान सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त रेंजर्स एहलकारनि जी निगरानी हेठि थियल घर सर्वे वारनि घरनि खे पहिरीं क़िस्त जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। ज़िले इंतज़ामिया थरपारकर जे सहकार सां सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी सोशल वेलफेयर डिपार्टमेंट थरपारकर जे बैनर हेठि सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी तहत ॿारनि जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते गवर्नमेंट हाई स्कूल मिठी खां कश्मीर चौक ताईं शौरी वॉक कई वई। डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर एंड चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कैलाश जी अॻवानी में शौरी वॉक कई वई। वॉक में डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन खाते जे मोहम्मद याकूब भट्टी, तालका एजुकेशन ऑफिसर मिठी महेश कुमार, गवर्नमेंट हाई स्कूल मिठी जो हेड मास्टर अनवर सिहड़, असिस्टेंट डीओ चेनूमल, थर एजुकेशन अलायंस जो राजा शर्मा, शिफा फाउंडेशन जे फ़हीम डोहड़ियो, डीडीटी जो नंदलाल शर्मा, एनजीओस, मीडिया जे नुमाइंदनि समेत सरकारी अमलदारनि स्कूल जे ॿारनि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर ऐं चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर कैलाश चयो त हर साल 20 नवंबर ते सॼी दुनिया में ॿारनि जे हक़नि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, जंहिं मूजिबि अॼोकी वॉक जो इंतज़ाम कयो वियो आहे। ॼाम साहब में सिंध जे मशहूर ओलिया सैयद असगर अली शाह अल मारूफ सखी ॼाम ॾातार जो 3 ॾींहनि वारो 752 सालियानो उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो वियो आहे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहम्मद सज्जाद हैदर, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जाहिद हुसैन, एसी दौड़ राफिया नाज, सजादा नशीन फ़कीर नवीद हुसैन विस्तुड़ो, फ़कीर खैर मोहम्मद विस्तुड़ो, टाउन कमेटी चेयरमैन अब्दुल्ला शर, वाइस चेयरमैन गुलाम मोहम्मद ब्रोही, मोहम्मद सालेह ज़रदारी ऐं ॿियनि दरगाह सखी ॼाम ॾातार ते हाज़िरी भरी चादर चाढ़े दुआ घुरी। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि ऑफिसरनि सखी ॼाम ॾातार जे मेले में पहिरियों भेरियों गवर्नमेंट हाई स्कूल तरफ़ां लॻल साइंसी मेले कैंप जो दौरो कयो। शागिर्दनि पारां कैंप में लॻल मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ऐं सक़ाफ़ती स्टॉल हया विया, जंहिं ते ऑफिसरनि खेनि वाधायूं ॾिनियूं।